जैकबाबाद का ब्यूरो चीफ गुलाम हसन जखरानी जी रिपोर्ट मुताबिक जैकबाबाद पूरी दुनिया में बहरान के हल करण लाइ इलेक्शन कराई वेंदी आहे, पर असांजे मुल्क में इलेक्शन बहरान पैदा करे थी त पोइ मुल्क ऐं अवाम जो छा थींदो। JUI सिंध जे अॻवान सैयद सिराज अहमद शाह अमरोटी ऐं डॉक्टर AG अंसारी जो जलसे खे ख़िताब। ख़बर मूजिब जमियत उलमा इस्लाम सिंध जो वाइस प्रेसिडेंट ऐं दरगाह हालिज शरीफ़ जे सजादा नशीन सैयद सिराज अहमद शाह अमरोटी चयो आहे त पूरी दुनिया में इलेक्शन बहरान खे ख़त्म करण लाइ कया वेंदा आहिनि, पर असांजे मुल्क में इलेक्शन सां बहरान पैदा थियनि था ऐं पोइ मुल्क ऐं अवाम जो छा थींदो। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुन जामिया अक्सा जैकबाबाद में कारी अब्दुल वहाब लाशारी जी सदारत हेठि थींदड़ हिक वॾे जलसे खे ख़िताब कंदे कयो। उन मौक़े ते JUI जे ज़िले अमीर डॉक्टर AG अंसारी, मौलाना तारिक हुसैन सिंधी, मौलाना नसरुल्लाह घणियो, कारी नेमतुल्लाह लाशारी, अबू बकर बेरवी ऐं ॿियनि बि तक़रीरूं कयूं। हुननि चयो त उम्मीदवारनि खे फारम 45 जारी करण बैदि रिटर्निंग ऑफिसर फारम 47 पंहिंजी मर्ज़ी सां जारी कया, जेकी तकरार जो शिकार आहिनि। हुननि चयो त क़ाइद जमियत मौलाना फज़लुर रहमान ऐं क़ाइद सिंध अलामा राशिद महमूद सुमर जी हिदायतुनि ते ज़ुल्म जी दीवार केरण लाइ हर वक़्तु तयारु आहियूं।